डायरेक्ट आया जी जी जो इंचार्ज आए एडमिन आ रहे हैं उनसे जी जी। ऑर्थो 2 में हाँ ऑर्थोपेडिक टू है 64 वार्ड अच्छा। बेड जो वार्ड आहे सही हिते थींदी आहे पेशेंट थींदी आहे फैकल्टी असांजी हाँ, हाँ। 10-15 पेशेंट जो है फैकल्टी मेंबर्स हैं हाँ। और हमारी डेली ओपीडी तकरीबन 300-400 की डेली ओपीडी होती है। ज़बरदस्त। अच्छा ओपीडी डेज केड़ा केड़ा आहिनि हिते? ओपीडीज हमारे मंडे ट्यूसडे वेडनेसडे थर्सडे फ्राइडे सैटरडे ये ऑल अच्छा मतलब मंडे टू सैटरडे। अच्छा 6 डेज हाँ, ओपीडी हाँ, हाँ, हमारी हम 300 से 400 मरीज डेली हम देखते हैं। सही। ठीक है उसमें ट्रामा में लोग आते हैं डेली सही। के हिसाब से सही। 150-200 ट्रामा हाँ। के पेशेंट आते हैं जिसको हम एडमिट करते हैं। ट्रामा में भी एमरजेंसी ये कंदा आहिनि। ट्रामा में भी जो ट्रामा हॉस्पिटल है जी, जी, वो जी। असांजे डॉक्टर या सिविल जा डॉक्टर आहिनि वो एमरजेंसी उते उहो ई कंदा आहिनि। अच्छा। पोइ उतां ऑपरेशन करे पोइ हुनखे शिफ्ट कंदा आहिनि असां वटि। ओके अच्छा इते इते मथे भी ऑपरेशन थिएटर है सही। जेको हलंदो रहंदो आहे हाँ। पर एमरजेंसी जेका भी केसेस हूंदा आहिनि सही। उहो ट्रामा में ट्रामा में वेंदा आहिनि, सही। ट्रामा खां पोइ जेको आहे न उते सर्जरी करे जेके भी एमरजेंसी हूंदी आहे पोइ हिते जेके बाक़ी कोल्ड केस हूंदा आहिनि उहो हिते एडमिट थींदा हाँ, आहिनि। हाँ। पोइ ओपीडी जे थ्रू जेका एडमिट थींदा आहिनि उहो असांजे वार्ड वारा हिते थींदा आहिनि हिन हॉस्पिटल थींदा आहिनि फ्लोर आहे हिते फर्स्ट फ्लोर आहे सेकंड फ्लोर ते बि आहे थर्ड फ्लोर ते ऑपरेशन थिएटर आहे त इहे असां टे फ्लोर साम्हूं हिकिड़ो ॿियो वार्ड आहे सही। असांजो उहो ऑर्थो 1 आहे सही। हे ऑर्थो 2 आहे अच्छा, ऑर्थो 2 जी हे 64 bedded 64 ठीक है। 64 ortho 1 हाँ। this one is also 64 bedded अच्छा सही। अच्छा मतलब अभी जो है वो पेशेंट शिफ्ट नहीं हुए हैं? शिफ्ट हैं मौजूद ही हैं अच्छा। हमने स्पेस दूसरी वार्ड में शिफ्ट किए हुए हैं अच्छा। ये रेनोवेशन के लिए अभी अच्छा। ये रेनोवेशन हो गया अल्हम्दुलिल्लाह हाँ। कंप्लीट हो गया इंशाल्लाह जैसे ही हम कुछ दिन में इफ्तिताह करके फाइनलाइज करके पेशेंट को यहाँ पर भी शिफ्ट कर देंगे। ओके शिफ्ट कया था इंशाल्लाह इन वीक में शिफ्ट थींदासीं इंशाल्लाह। यस